टोरो अचे कोंदो 15 ॾींहं टोरो कोन थो अचे दाम जा काज पर पेट तमा जो थोरो पेट भले पंहिंजो हुजे टोरो अचे कोंदो अची आयो साम्हूं हाय 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 साम्हूं बस थोरो पंध हाय अल्लाह थोरो घणो खाधी जोर ने न थोरो पंध बस थोरो साम्हूं पची आयो बस पची थोरी मत आई बस घट खाई आ भलो हुयो वाकिम साहब बाबा खैर बाबा खैर त है छा मसलो आ बाबा 15 ॾींहं 20 ॾींहं थिया टोरो अचे कोंदो दा टोरो न सोचे हाय तुंहिंजो नालो ॿुधो सूं आया हूं छा पेट ॾिस अबो ओ तकलीफ़ आ हकीम साहब भत घणो खाधो अथसि मूं हिनखे चयो भत त मूं राति खाधो आहे मूंखे महीनो थियो आहे टोरो कोन थो अचे दाम जा बाबा ॻाल्हि ॿुधो हाणे तव्हां मूं वटि ख़तरनाक हकीम वटि पहुची विया आहियो बिल्कुलु मूं वटि अहिड़ी फकी आ पर हिकिड़े डोज़ जा आऊं वठंदो आहियां पा टोरे जा 200 रुपया जेतिरो टोरो ईंदई ओतिरा मुंहिंजा पैसा थींदई बाबा आऊं ग़रीब आहियां कुझु रियायत कर यार यार रियायत कहिड़ी थींदी अहिड़ी सीरियस हालत में आयो वई हींअर 150 रुपया आलू जो किलो लॻो पियो आहे रियायत कान थींदी 100 रुपया लॻा 100 रुपया ग़रीब आहियां हल 150 रुपये ते लॻाईंदो 150 रुपया पा टोरो 100 बाबा 100 बाबा 100 लॻाई महिरबानी मोल आई आहे फकीर गरीब फकीरी यार तव्हां जहिड़ा पक्का जेतिरो टोरो ओतिरा पैसा इहे ई थींदई बाबा अचे ही फकी खा रुबी फकी बि रखां हाँ बी रख इतो 5 मिनटनि में फ़र्क़ु पवंदई 5 मिनटनि में अदा मूंखे गड़बड़ बि थिए पेट में केले में लही वञ हिकिड़ो मिनट मुंहिंजो हमरा हलंदो हाँ बि हलंदो मुंहिंजो हमरा बि हलंदो ख़बर त भई टोरो घणो थो करी वरी तव्हां मञियो कोन था पछाड़ी में हल बा कंप्यूटर हेॾा अच जल्दी आ बाबा जल्दी आ हल तकड़ो आस्ते इते ही कर बाबा अॼुकल्ह माण्हू बेईमान थी विया न टोरो कयो अरे चुप कयो मननी कोन था बड़ी धप अथसि स्पीड सां पे टोरो अचे आबो खाई आयो छा फाड़े जो गोश्त बि खाधो अथसि किन बेनिकाई मुर्गी खाधी अथसि फाड़े में मुर्गी के दबियो अथसि भत में दबियो अथसि देर थी वो भी मण खन टोरो लाईंदो 100 रुपया पाए हाँ फायदे में आयो याद फकी तोरो तो जामा पर पैसा बेतरा कोन हलो बाण हल छोकरा अचे थली तू टोरो तोराज पर बिल्कुल पा सिर्फ इंच में हेडा न थे कौन थी तो ख्याल गरीब आया टोरो तो यार होयो घणो पर अध खणियो तो वणा बड़े हकीम के राजी करणो आ अबा टोरो तोरा है हां घणो देवा पोणा 2 किलो हां माशाल्लाह गंजां गयो दई पोणा 2 किलो 100 रुपया पा 400 हिकड़ा थी या 250 मन 700 रुपया बाबा 700 रुपया करे टोरे या मिनट कर असां ने ॿिया गिराक अचन पिया 700 रुपया इहा त फकी जो कमाल पेट में हाणे माशाल्लाह हल्को थियो दई या घणा न रात गाड़ी नहीं टकान पे की बाबा ई वट पैसा हां ही थई 600 रुपया आ ने मोड़ 600 रुपया बस ना मुगणिया 600 न हां हाने बाकी तुझो बजो 100 हां तोरो भाई मोजो हां पैसा आहिनि कोन हां इहो बस पा तुझो जो कोन पंज मोह सां खावा पा मो छॾ